सालगिरह मल्हाई बी आहे, मीलाद मल्हाइबो आहे। बेनज़ीर साहबा जी सालगिरह मल्हाई बी आहे, मीलाद मल्हाइबो आहे। कायदे आज़म मोहम्मद अली जना जी सालगिरह बर्थडे मीलाद मल्हाइबो आहे। अल्लामा इकबाल जी सालगिरह बर्थडे मीलाद मल्हाइबो आहे। ऐं उन्हनि जे मीलाद में गाना हलंदा आहिनि, साज़ वॼंदो आहे, डांसूं थींदियूं आहिनि, भंगड़ा पवंदा आहिनि, पार्टियुनि जा तराना वॼंदा आहिनि। पर कॾहिं बि कंहिं मुल्ले मौलवी कोन चयो त इहो मीलाद जाइज़ न आहे। पर इहो महबूबे दो जहां जो मीलाद, जिते अल्लाह जे क़ुरान जी तिलावत, जिते नबी जी नात, जिते हुजूर जो शान, जिते मुंहिंजा दोस्त बुजुर्गो जो महफ़िल शुरू थिए, उन दौरान मुस्लमान पंहिंजो पान खे हीअं थो महसूस करे त मां कंडे बागे में न आहियां, मां ॼण त मदीने वारे मीर जे साम्हूं वेठो आहियां, मां अल्लाह जे हबीब जे ग़ुलामनि जे कचहरी में वेठो आहियां। ओ हुन हबीब जे मीलाद खे बिदअत चवण वारो, यादि रखो इहा तव्हांजी भुल आहे। मिट गए मिट जाएंगे, मिटते हैं आदा तेरे, पर न मिटा है न मिटेगा कभी चर्चा तेरा। या रसूल अल्लाह, तुझे ज़िक्र खे अल्लाह पाक घटि थियण जे लाइ बणायो ई न आहे। वरफ़ाना लक ज़िक्रक, दिलरुबा जीअं जीअं ज़मानो गुज़रंदो मुंहिंजा राणा मूं तुंहिंजे ज़िक्र खे बुलंद करे छॾियो आहे। वलल आख़िरतु ख़ैरुल लक मिनल ऊला, जीअं जीअं टाइम गुज़रंदो तुंहिंजा ग़ुलाम पतंग परवाना मैदाननि ते ईंदा। जीअं जो बिरादरम खतीब आले सुन्नत सैयद मोहम्मद साहब फरमायो त जॾहिं असां इब्तिदा कई, हज़रत उस्तादुल असातिज़ा मखतूम मोहसिन आले सुन्नत बिरादर में अकबर साईं मौलाना हाफ़िज़ मोहम्मद हनीफ सूमरो खलीली जी क़ियादत में, त माननि मज़ाक़ कयो त इहे 12-15 छा कंदा। मुंहिंजा दोस्त बुज़ुर्ग इन्हनि खे ख़बर कान्हे का मुंहिंजे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मीलाद, महबूबनि जो ज़िक्र अल्लाह पाक अहिड़ो बुलंद कयो वा। अरे जॾहिं केर बि न हूंदो तॾहिं बि रब तो चवे मुस्तफ़ा तुंहिंजो ज़िक्र मां रब पाण कंदुसि, मां तुंहिंजो ज़िक्र पाण कंदुसि। क़ुरान पाक में अल्लाह पाक फरमायो वरफ़अना लक ज़िक्रक, ऐ मुंहिंजा प्यारा हबीबा तुंहिंजे ज़िक्र पाक खे मां रब करीम बुलंद फरमायो आहे। जिब्रील कलिमात खणी आयो, मुझे महबूब करीम फरमायो जिब्रील अल्लाह पाक केतिरो मुझे ज़िक्र बुलंद कयो आहे। जिब्रील अर्ज़ कयो मुंहिंजा हबीब रब तो फरमाए टे तरीक़ा, जाल तो ज़िक्र का ज़िक्र, मां तुझे ज़िक्र के पंहिंजो ज़िक्र करे छॾियो आहे। मुंहिंजा राणा जे तुंहिंजो ज़िक्र कयो उन समझ मां रब पाक जो ज़िक्र कयो। जे तुझी मई उते रसूल फ़क़द अता अल्लाह, जे रसूलुल्लाह जी इताअत कई उन समझ रब करीम जे इताअत कई। ऐं ॿियो तरीक़ो ही आहे त इज़ा ज़ुकिरत मए, मुंहिंजा प्यारा हबीब जिते मां रब पाक जो ज़िक्र थींदो उते तो महबूब मोहम्मद करीम जो पाणा पाणा ज़िक्र कयो वेंदो। अज़ान दे अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह चवे त अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह चवणो पवंदो। अंगूठा चुमे या न चुमे, नालो वठंदे तकलीफ़ थिए त भले पई थिए, पर जेसीं न चया अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह त अज़ान मुकम्मल कान थींदे। कलमो पढ़ंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह न चवंदो त कलमो मुकम्मल आहे। ऐं मुंहिंजा प्यारा महबूबा जिते पढ़ियो वेंदो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, उते हीअं बि पढ़ियो वेंदो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। मुंहिंजा महबूब ऐं टियों तरीक़ो तुंहिंजे ज़िक्र जो
हिया एड़ो बे ज़मानो ईंदो अल्लाह जो ज़िक्र ख़त्म थी वेंदो अल्लाह पाक जे तस्बीह ख़त्म थी वेंदे तामीद ख़त्म थी वेंदे रब करीम जो ज़िक्र ख़त्म थी वेंदो पर मदीने जा मीर तो जो ज़िक्र हलंदो रहंदो तो जो शान बयान थींदो रहंदो अल्लाह जे महबूब पाक अर्ज़ कयो मौला जॾहिं तुंहिंजो ज़िक्र न हूंदो केर मुंहिंजो ज़िक्र कंदो अल्लाह पाक फरमायो इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी बेशक मां रब पाक ऐ मुंहिंजा मलाइका तो हबीब ते सलातो सलाम पढ़न था मुंहिंजा महबूब मुंहिंजो ज़िक्र मखलूक कंदी आहे तो जो ज़िक्र मां ख़ालिक़ अकबर कंदो आहियां मुंहिंजा महबूब ज़माने वारा केॾो बेज़ोर लॻाइनि पर बिल आख़िर मञणो पवंदो त झुलंदो सारे दुनिया ते झुलंदो सारे दुनिया ते झलंदो रसूलुल्लाह जो जन्नत पसंदि सो ई कंदो अदब रसूलुल्लाह जो ऐं जन्नत पसंदि सो मुसलमान भाई यहूदिया तोरे त पढ़े तो खोले त लिखियो पियो आहे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा लिखियल आहे महबूब जो नालो मुबारक जंहिंजे लाइ चयो वेंदो आहे नालो ॿुधी जो अखियूं चरो पवल छो नालो मिटाए छॾिया बेबी तोरे तो खोले त बिन जॻहियुनि ते मुंहिंजे हबीब जो नालो लिखियो पियो आहे हिकिड़े ॼाणे हिकिड़ो नालो हो हिकिड़े ॼाणे हिकिड़ो नालो हो मिटायई ॿिए ॾिहारे खोले ॿ नाला वरी मिटायई टे ॾींहं खोले त टे नाला वरी मिटाए चौथे ॾींहं खोले त मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो फ़र्क़ जे हर सफ़र ते मोहम्मद मोहम्मद लिखियो पियो आहे चवण वारे चयो मिट गए मिट जाएंगे मिटते हैं आदा तेरे पर न मिटा है न मिटेगा कभी चर्चा तेरा मुसलमान बाप तो के मुबारक हुजे नबी जो मीलाद मला जश्न कर शरीयत जी पाबंदी कर पर याद रख मीलाद मलाइबो शरीयत जे दायरे में मीलाद जे मौके ते डांस कोन कबी मीलाद जे मौके ते भंगड़ा कोन विझबा मीलाद जे मौके ते गैर शरई कम न कबो मीलाद जे मौके ते हर वो कम कबो जेको शरीयत जी इजाजत हुजे ऐं शरीयत जे दायरे में हुजे मुंहिंजा दोस्त जेके हटी करे ॿिया तरीक़ा अख्तियार कनि था उहे अहले सुन्नत न आहिनि उन्हनि सां असांजो मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो वास्तो न आहे असां जेको मीलाद कढंदा आहियूं रैलियूं कढंदा आहियूं जंहिंमें नबी जी नात हूंदी आहे हुज़ूर जी सलात हूंदी आहे उनखां अलावा नज़्मो ज़ब्त के बरकरार रखो यो बज़ाहिर मेज़बान हज़रत अल्लामा मौलाना से हाफ़िज़ महमूद हनीफ हाजी मोहम्मद शाहिद मेमन साहब ऐं टंडे बागे जा आशिक आहिनि पर जेको बि नबी जो ग़ुलाम सो हिन जो मीलाद जो मेज़बान आहे वो ज़िम्मेदार आहे अमन अमान जो ख्याल रखो सिको
सिकोटी सां भरपूर तावन कयो। मुंहिंजा दोस्त बुजुर्गो असां टंडे बागे जी पुलिस जे SHO साहब जा शुक्रगुज़ार आहियूं जिन अल्हम्दुलिल्लाह बेहतरीन तरीक़े सां असांजे हिन अज़ीम शान कारवान खे सिकोटी फराम कई आहे। अल्लाह पाक मुंहिंजो चवण अवां जो ॿुधण क़बूल फरमाए। वमा अलैहि इल्लल बलाग। अल्हम्दुलिल्लाह ही असांजो ईसा हुयो जो सुभान अल्लाह, ही असांजो मौलाना ईसा हुयो जो को मोहम्मद जो शान गाईंदो आहे जो सुभान अल्लाह। ही असांजो मौलाना ईसा है जंहिंजो सीनू मोहम्मद जी मोहब्बत में भरियल आहे। हिकिड़ो ॿियो ईसा उन जी ॻाल्हि कोन थो करे, वो भले नचे मिंबर ते, असीं मोहम्मद जो शान मिंबर ते गाईंदासीं। SHO इम्तियाज़ अहमद थेबो जो थोराइतो आया इंतजामिया जे तरफा उन असांखे बेहतरीन इंतजामात करे ॾिना आहिनि। टंडो बाग में मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जुलूस जी शौक़ोटी फुल प्रूफ आहे। तमाम बेहतरीन उनजी टीम जेका ख़िदमत करे रही आहे दिल जी उथा गहराइनि सां महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जे मिलाद में उन मोहतरम जनाब SHO टंडो बागो इम्तियाज़ अहमद थेबो ऐं उनजी पूरी टीम जेका आहे उनजो शुक्रिया अदा कयूं था, फरीकार कयूं था। खुदा साहब असांजे मिलाद में कही आया, दिल जे गहराइनि सां ख़ुशि आमदीद, वेलकम, भलीकार। अॻे हलंदा हलो इंशाअल्लाह ईंदड़ मौत ख़िताब थींदो।